अस्सलाम वालेकुम आबादगार दोस्तों, उम्मीद आहे तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदो। अॼु वज़ीर आला सिंध जेको इजलास कयो आहे कणिक जे ज़ख़ीरा अंदोसी ऐं कणिक जो टारगेट पूरो न थियण जे ख़िलाफ़ जेको इजलास थियो आहे, मतिलबु टारगेट छो पूरो कोन थियो आहे, कहिड़ियूं वजूहात आहिनि, असांखे जेकॾहिं कणिक नथी मिले त उन बारे में असांखे छा क़दम खणणु घुरिजनि, इहो इजलास थियो आहे। उन में जेको आहे कुझु ॻाल्हियूं तइ थियूं आहिनि या कुझु ॻाल्हियुनि ते गौर वीचार थियो आहे, त उहे असां जेको आहे पोस्ट बि रखी आहे ऐं तव्हांखे हिकिड़ो रिव्यू उन्हनि जो ॿुधायूं था, थोरो सरसरी उन्हनि जी ॻाल्हियुनि जे बारे में ॿुधायूं था, त उमेदु आहे तव्हांखे पसंदि ईंदियूं। तव्हां कोशिशि कजो वीडियो जेकर तव्हांखे पसंदि अचे लाइक एंड शेयर ज़रूरु कजो। हाणे हिन इजलास में छा थियो आहे त ख़ुराक खाते खे हिदायत कई आहे वज़ीर आला सिंध त कणिक जी ज़ख़ीरा अंदोसी जिते आहे या असांखे कणिक जेका छो कोन मिली आहे उन जा वजूहात कहिड़ा आहिनि। जिते जिते ज़ख़ीरा अंदोज़ी आहे, मिसाल ही डिस्ट्रिक्ट्स शेयर थियल आहिनि या डिस्ट्रिक्ट जेके ज़ाहिर कया आहिनि जिते जिते कणिक जी ज़ख़ीरा अंदोज़ी आहे, किथे केतिरा हज़ार मण, किथे केतिरा लख मण मैट्रिक टन जेका आहे कणिक आहे ज़ख़ीरो थियल आहे, लिकायल आहे, त उन्हनि ते गवर्नमेंट ऑफ सिंध वज़ीर लाइ मतिलबु एक्शन खयों आहे। हाणे गवर्नमेंट ॾिसंदी आहे त मतिलबु असां 55 अरब रुपया सब्सिडी प्रोग्राम ते बि ख़र्च कयासीं, ॿियनि आबादकारनि खे पैसा बि ॾिनासीं, कुझनि खे पैसा मिलिया, कुझनि खे कोन मिलिया, हारी कार्ड ॾिनोसीं। एॾो वॾो प्रोग्राम करण खां पोइ बि छो असांखे कणिक कोन मिली आहे, जॾहिं त कॾहिं बि ईअं कोन थियो आहे। कणिक जो इमदादी रेट गवर्नमेंट 3500 रुपया 40 किलो जो रखियो, उन खां अलावा 50 किलो जी बैग ते हिननि हिकिड़ो कटो बारदाने जो बि ॾिनो ऐं कणिक जे आबादकारनि खे 14,000 रुपया DAP जी रक़म जे लाइ ऐं 8,000 रुपया फ़ी एकड़ ते यूरिया जी रक़म जे लाइ, मतिलबु फ़ी एकड़ ते 22,000 रुपया मिलिया। किन खे 5 एकड़नि जी मिली पेमेंट, किन खे 1 एकड़ जी मिली, किन खे 10 एकड़नि जी मिली, किन खे 25 एकड़नि जी मिली, किन खे 21 एकड़नि जी मिली। माना इहा जेका 22,000 रुपए जे हवाले सां जेका रक़म थिए थी आबादकारनि खे मिली, किन खे सिर्फ़ु DAP जी पेमेंट मिली, किन खे सिर्फ़ु यूरिया जी पेमेंट मिली। उन खां पोइ जेको आहे थ्रेशर या फ्यूल जे हवाले सां बि जेका आहे आबादकारनि खे रक़म मिली। गवर्नमेंट ॾिसे थी त हेतिरा पैसा ख़र्च करण जे बावजूदि मतिलबु कणिक असांखे छो कोन मिली आहे, ऐं जॾहिं गवर्नमेंट जो टारगेट पूरो कोन थियो आहे त माना गवर्नमेंट परेशान आहे त असां अॻिते कीअं कंदासीं। छो जो हींअर असां ॾिसो था त 12-13 हज़ार रुपया बोरी हली वई आहे, त अञा कणिक खे 3-4 महीना कोन थिया आहिनि, अञा तीअं सम्झो सॼो साल पियो आहे। अॼु 15 जून आहे, जुलाई, अगस्त, सेप्टेंबर, अक्टूबर, नवंबर, दिसंबर, जनवरी, फरवरी, मार्च, 9 महीना त पक्का नई कणिक मिलण में आहिनि। माना 2026-27 जी फसल खे 9 महीना आहिनि। 9 महीना कीअं असां कंदासीं? मिसाल 5 महीननि खां 3 महीननि खां पोइ जेका सूरत हाल छा वञी बीहंदी, कणिक जी फ़ी 40 किलो जी रक़म छा वञी बीहंदी? हींअर एॾी तेज़ी हली वई आहे, उन जी वजूहात छा आहिनि? माना गवर्नमेंट इन्हनि शयुनि ते एक्शन खयों आहे त इहो छो एॾो मतिलबु रेट मथे वियो हलियो, असांजो टारगेट पूरो छो कोन थियो, आबादकारनि कणिक छो कोन ॾिनी, कंहिं लिकाए छॾी, इन जे ख़िलाफ़ु मतिलबु एक्शन खयों आहे गवर्नमेंट। हाणे उन में केरु केरु हुआ? मुकेश कुमार चावला हुयो, एक्साइज जो मिनिस्टर आहे, मखदूम महबूब ज़मा हुयो, फूड जो मिनिस्टर आहे, ॼाम खान शोरो आपाशी मिनिस्टर आहे, ज्ञानचंद असीराणी जेको एडवाइज़र आहे CM जो, चीफ सेक्रेटरी आसिफ हैदर शाह हुयो, सेक्रेटरी ज़राअत ज़मान आरे जो हुयो, ऐं ॿिया बि कुझु हुया। इमदादी क़ीमत जे बारे में तव्हांखे ॿुधायोसीं 3500 रुपया, ऐं बारदाने जे बारे में ॿुधायोसीं। वीट गिरोवर सब्सिडी प्रोग्राम जे हवाले सां 3,32,000 गिरोवर्स खे जेको आहे हिननि कणिक हारी कार्ड ऐं सब्सिडी प्रोग्राम में शामिलु कयो। 10 लाख मैट्रिक टन जो गवर्नमेंट ॾिनो, माना टारगेट रखियो त असां कणिक ख़रीद कंदासीं। उन में 12 जून ताईं सिंध गवर्नमेंट खे सिर्फ़ु और सिर्फ़ु 81,348.61 मैट्रिक टन मिली आहे। माना ईअं सम्झो 10% बि गवर्नमेंट जो कणिक ख़रीदारी जो टारगेट पूरो कोन थियो। हाणे माना एॾो जेको हिकिड़ी कशमकश वारी सूरत हाल थी आहे त गवर्नमेंट हैरान थी वई त असां मशीनरी, असां जेको आहे एॾा मतिलबु हरबा हलायासीं, पर उन जे बावजूदि असां 10% टारगेट पूरो कोन थियो आहे। हाणे ही परेशान आहिनि, लाज़मी ॻाल्हि आहे, हिननि जे लाइ पूरी सिंध जो मसइलो आहे न, ही हिननि जे लाइ माना ही परेशान आहिनि त ख़ुदा न ख़ास्ता जेकॾहिं, छो जो कणिक तव्हां हींअर ॾिठो हूंदो त माना पंजाब खां बि वॾी डिमांड आहे, सिंध खां, बलूचिस्तान खां, कराची में, हैदराबाद में वॾी डिमांड आहे, त जेके माण्हू आहिनि, वॾा इन्वेस्टर आहिनि, उहे ख़रीद कनि पिया था। ठीकु आहे,
त माना गवर्नमेंट ॾिठो आहे त जेकॾहिं एॾो वॾो मसइलो थींदो त असां इन मसइले खे मुंहुं कीअं ॾींदासीं, या त पोइ गवर्नमेंट छा कंदी, पुराणी जेका गुदामनि में सड़ियल ॻरियल कणिक आहे उहा ॾेखारे पंहिंजा टारगेट पूरो कंदी, या ॿाहिरियां कणिक घुराईंदी वफ़ाक़ी हुकूमत। छाकाणि त जॾहिं हिकिड़ो गॾियल मसइलो थी वेंदो आहे त वफ़ाक़ी हुकूमत छा कंदी आहे, पूरे पाकिस्तान जे लाइ हिकिड़ो गॾियल जेको आहे माना डिसीशन वठंदी आहे त उहा कणिक या जेका शइ खुटे थी उहा ॿाहिरां घुराए वठो। ठीकु आहे। सॼी सिंध में मतिलबु हू चवनि था त 5,88,212 मैट्रिक टन जेको आहे माना 5,88,512 मैट्रिक टन कणिक माना आहे। हिननि पास्को सां खां 2 लख मैट्रिक टन कणिक ख़रीद करण जी माना सिफ़ारिश कया त उन्हनि खां असां ख़रीद कंदासीं। हाणे उन्हनि में कुझु डिस्ट्रिक्ट्स आहिनि, कराची आहे, कराची में आहे 1,59,577 मैट्रिक टन, हैदराबाद में आहे 39,244 मैट्रिक टन, उन खां अलावा मीरपुर ख़ास में 4,676 मैट्रिक टन, शहीद बेनज़ीराबाद में 2,23,971 मैट्रिक टन, सखर में आहे जेको 2,19,760 मैट्रिक टन, लाड़काने में 1,41,284 मैट्रिक टन। माना लाड़कानो ऐं उन खां अलावा कराची, इन्हनि में माना कणिक जेको आहे असांजी वधीक आहे। उन खां अलावा सखर में बि कणिक असांजी ज़ख़ीरा अंदोज़ी वधीक थियल आहे। माना इन्हनि ते हाणे एक्शन खणंदा। असल में ॾिसो त इहे माण्हू कंहिंजा आहिनि, गवर्नमेंट जा वॾेरा कंहिंजा आहिनि, गवर्नमेंट जा। नंढो आबादगार त परेशानी न थिए न, नंढो आबाद 1 एकड़ 10 एकड़ 15 एकड़ 7 एकड़ 12 एकड़, नंढे आबादगार वटि त कणिक थी नथी सघे, छो जो हींअर जेको 1 खां 20 एकड़ वारो आबादगार आहे उहो तमामु घणो परेशान आहे। उन्हनि वटि माना फ़सुल जा रेट सही न आहिनि, उन्हनि वटि पाणी जूं सहूलियतूं न आहिनि, पाणी जी खोटी आहे। कणिक माना सिंध जी जेका ज़राअत आहे न वॾी मुश्किलात में आहे, पाणी जी शार्टेज असां वटि आहे। उन खां अलावा असां वटि फर्टिलाइज़र 2 नंबर शार्टेज असां वटि आहे, 2 नंबर बि आहिनि, शार्टेज बि आहे। उन खां अलावा ॿिज क्वालिटी असां वटि कोन्हनि को, 2 नंबर ॿिज पिया था हलनि, इदारा ताउन कोन कनि था, जिन इदारनि ते ज़िम्मेवारियूं आहिनि उहे बेकार नाकारा करप्ट इदारा, इहे माना असां वटि आहे। इहो वॾो अलमियो आहे। उन खां अलावा मिसाल जेकॾहिं फूड डिपार्टमेंट में बि वॾी करप्शन आहे, उते आबादगारनि खां पैसा वरितिया विया, सेंटर देरि सां खुलिया, माना परे सेंटर खोलिया विया। ठीकु आहे। ऐं पेमेंट हज़ारनि माण्हुनि जी अञा पेमेंट रही पई आहे। इहे वॾा हिकिड़ा मसइला आहिनि। सो इन इजलास थियो आहे, इन जे बारे में तव्हांजा जेके सुवाल वग़ैरह तव्हां असांखां पुछा कजो। वीडियो शेयर कंदव त आबादगारनि जो फ़ाइदो थींदो। हीउ हिकिड़ो रिव्यू असां वरितो आहे, माना हथरादू खोट या क़ीमतनि जो जाइज़ो, त क़ीमत छो एतिरी वधी वई कणिक जी। 3500 रुपया मण जेको गवर्नमेंट खे ख़ुशी ख़ुशी ॾियनि आहे, आबादगारनि जी कणिक 2700, 2800, 2900, 3000 रुपए जे हवाले सां फ़ी मण जे हवाले सां कणिक निकिरी वई। पोइ गवर्नमेंट सुजाग थी, हाणे गवर्नमेंट परेशान आहे त हाणे असां छा कयूं। 10 लख मैट्रिक टन मां 10% बि जेका टारगेट पूरो नथो थिए, 81,000 मैट्रिक टन जे लॻभॻि जेको आहे कणिक जेका मिली आहे, त हू परेशान आहिनि। हाणे उनजो जाइज़ो था वठनि, ॿियनि मिनिस्टरनि खे वठां पकड़ माना जेको आहे इन्हनि जे हवाले सां इजलास कनि पिया। हाणे तव्हां ॿुधाइजो त असांजी तव्हांखे कहिड़ी ॻाल्हि सम्झ में आई आहे, का ॻाल्हि सम्झ में आई आहे कोन आई आहे, इहो असांखे तव्हां ज़रूरु ॿुधाइजो। तव्हां सभिनी वॾी महिरबानी। ऐं असां कोशिशि कंदा आहियूं त तव्हांजे लाइ, तव्हांजी रहनुमाई जे लाइ इहे असां जेको आहे वीडियोज़ ठाहियूं ऐं तव्हांखे ॻाल्हि सम्झाइण जी कोशिशि कयूं। थैंक यू सो मच।